चाय पीने के दौरान कुछ भी ना सोच, जहन बिल्कुल खाली, कुछ भी ना सोच, रिलैक्स, कोई भी खौफ ना, सोच कहां खाली करे छक जहन के। प्लीज सोचुन का रिहाई हासिल करण एतरो आसान ना होंदो। जेसताईं साह है ना, जहन सोचुन जो केदी रहे तो। शुक्र आहे तो मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त मञी, हाणे आहिस्ते आहिस्ते तोखे मुंहिंजे ॿियनि ॻाल्हियुनि ते बि यकीन अचणु शुरू थींदो। प्लीज चाय पियो। तू तो चाहे सोचन का रिहाई हासिल करण एतरो आसान ना है लेखक साहब। चाय पियो। जा बेवस बुखन ते मढ़े मंड थी, हुआ जा बेवस बुखन ते मढ़े मंड थी। अजब जोते असुर जो उथी चंड थी, अजब जोते असुर जो उथी चंड थी। जागरम खीर में पई गदे खंड थी, जागरम खीर में पई गदे खंड थी। ते सुहागिण के मां किए न सजे दो कया, किए न सजे दो कया। छा लिखी छा लिखा, छा लिखी छा लिखा, छा लिखी छा लिखा, छा लिखी छा लिखा। ओ सिंध मुंहिंजी अम्मा, सिंध मुंहिंजी अम्मा, सूंह तुंहिंजी मथां। छा लिखी छा लिखा, छा लिखी छा लिखा, छा लिखी छा लिखा, छा लिखी छा लिखा। हिक कलम हिकड़ो मां ओ कीअं पूरो पवां। छा लिखी छा लिखा, 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 छा लिखी छा लिखा। अजोकी रात तमाम घड़ी डिगी ना थी वही। अजोकी रात ॿियनि रातनि वांगुरु हिकु आम रात आहे। न, अजोकी रात का आम रात ना है। अजोकी रात
तमाम डिगी रात आहे, न खत्म थियण वारी रात। अज मूंखे अलाए छो ईअं थो लॻे जीअं ये जिंदगी खत्म थी वेंदी, पर अॼोकी रात खत्म न थींदी। तू सही चई रही आई। अजो की रात खत्म थियण खां अॻु तुंहिंजी ज़िंदगी खत्म थी वेंदी। अजो की रात तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी रात आहे, आख़िरी रात। मां तुंहिंजे साम्हूं हथ थी बता, तुंहिंजे पेरे थी पवां, मूंखे न मार, मूंखे न मार। मां तुंहिंजो कहिड़ो ॾोहु कयो आहे? तोखे मूंसां शादी करे मुंहिंजी मिल्कियत घुरिजे थी न, हू सभु कुझु मां तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां, ईअं सभु कुझु, पर बदले में जीअण जो हक़ थी घुरां। मूंखे न मार। तोखे जीअण जो को बि हक़ न आहे, को बि न। तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे लाइ मौत साबित थी सघे थी, ऐं हूअं बि तुंहिंजे मरण सां तुंहिंजी सॼी मिल्कियत हमेशा हमेशा जे लाइ मुंहिंजी थी वेंदी, मुंहिंजी। तुंहिंजी ज़िंदगीअ जे ख़ात्मे में ई मुंहिंजो जीयापो आहे। तू जो चुप थी वियो आई, चुप थी छो वेठो आई? ॻाल्हाए छो नथो? हाँ, ॻाल्हाए छो नथो? हू ॾिस न, हू मौत पड़जी मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। तू त चयो मां हिते महफ़ूज़ आहियां, हिते कोई नथो अची सघे, पर हाणे ॾिस मुंहिंजी मौत मुंहिंजे साम्हूं बीठी आहे। केॾां वई तुंहिंजे कलम जी ताक़त, केॾां वई तुंहिंजे कलम वारो फ़लसफ़ो? पुठी छो ॾिनी अथई, ॻाल्हाए छो नथो? मां पंहिंजी ॻाल्हि ते, पंहिंजे हिकु लफ़्ज़ ते हाणे बि क़ाइमु आहियां त तूं हिते महफ़ूज़ आहीं, ऐं ही तुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथो सघे। ग़लति थो चवीं। अॼु मुंहिंजी गोलीअ खां हिन खे कोई बि बचाए नथो सघे, कोई बि न। मां हिन औरत जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे, ऐं मुंहिंजी मौजूदगीअ में तुंहिंजी गोली हिन ताईं नथी पहुची सघे। कमाल आहे यार, ऐं त हथे खाली, पर ॻाल्हियूं अहिड़ियूं थो करे ॼण सॼी दुनिया खे हथियार तूं सप्लाई कंदो हुजे। इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे, इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे त मां हथे खाली आहियां। ही कलम मुझे हथ में नजर नथो अचे तोखे? मूंखे सम्झ में नथो अचे त पिस्टल मुंहिंजे हथ में आहे ऐं तोखे ज़रे बराबर बि ख़ौफ़ नथो थिए।
तुझे दिमाग में खलल आ। हाँ तू बिल्कुल सही तो चई, ही सब मुझे दिमाग जो खलल ई आहे। हाणे घणी थी वई, असां ॿिन्ही जे विच मां हटी वञ। अॼु मूंखे हिन खे हर सूरत में ख़तम करणो आहे। ॿुधाई न छा? ठीक आहे, बिल्कुल ठीक आहे। तू भली पंहिंजो शौक़ पूरो करे ॾिस, हलाए ॾिस गोली। ही तूने के छा चाहिए हो? गोली हलाइण जे लाइ चाहिए हो? छा 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 सॼे समाज वांगुरु तू बि न सम्मिली हो? अॼु तूं केतिरियूं बि रड़ियूं कर, केतिरियूं बि इल्तिजाऊं कर, पर तुंहिंजी ज़िंदगी हाणे कुझु लम्हनि जी महिमान आहे। ये सब छा थी रहियो आहे? मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। मां पंहिंजे हथनि सां हिन में गोलियूं लोड कयूं हूं। ही सब छा थी रहियो? तोखे चयो ना, ये सब मुझे दिमाग जो खलल आहे। मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। तू पंहिंजे नंढड़े दिमाग ते घणो ज़ोर न ॾे। हूअं बि तोखे मुंहिंजो शुक्रगुज़ार हुजणु घुर्जे जो मां तोखे हिकु वॾे गुनाह खां बचायो आहे, वॾे गुनाह खां। गुनाह? कहिड़ो गुनाह? ऐं छो शुक्रगुज़ार थियां मां तुंहिंजो? हिकु बेगुनाह औरत खे क़त्ल करणु गुनाह न आहे त ॿियो छा आहे? बेगुनाह औरत? तूं हिनखे बेगुनाह औरत चई रहियो आहीं? हीअ बेगुनाह न बेहया औरत आहे। अधु राति जो कंहिं शरीफ़ घराणे जी चावट पार कंदड़ औरत बेगुनाह न बेहया हूंदी आहे। हीअ वाजिबुल क़त्ल आहे। मां तोखां हिकिड़ो सवाल पुछां।